अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। इमरान ख़ान ख़िलाफ़ मुख़ालिफ़ दुर्जी बेतमादी रिथ अचण वारे मामले ते रोज़ सूरत हाल तब्दील थी रही है। पीटीआई सां तालुक़ रखंदड़ 14 असेंबली मेंबरनि पारां फ़ैसिलो कयो वियो हो त हाणे वधीक पीटीआई सां गॾु न रहंदा ऐं वज़ीर आज़म ख़िलाफ़ असेंबली में वोट ॾींदा। उन्हनि ख़िलाफ़ सदर आरिफ अलवी पारां सुप्रीम कोर्ट खां तशरीह घुरी वरिती आहे। उनखां अलावा सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी वोटिंग खां अॻु जलसा रोकण वारी दरख़्वास्त ते बि अहम ॿुधणी थी आहे। सदर आरिफ अलवी पारां सुप्रीम कोर्ट ॾांहुं मोकिलियल ऑब्ज़र्वेशन रेफरेंस वसीले हुकूमत ही सॼो मामिलो अदालतुनि में खणी आई आहे। आर्टिकल 63 जी तशरीह बाबति अदालत खां बुनियादी सवाल कया विया आहिनि, जिन में पीटीआई जी कोशिश आहे त जेके पीटीआई मेंबर हुकूमत खे वोट न ॾींदा उन्हनि खे सॼी उमिरि लाइ नाअहल कयो वञे। सुप्रीम कोर्ट खां रेफरेंस वसीले घुरियल ऑब्ज़र्वेशन में सदर आरिफ अलवी पारां 4 बुनियादी सवाल उथारिया विया आहिनि, जंहिंमें फ्लोर क्रॉसिंग ऐं हॉर्स ट्रेडिंग बाबति माज़ीअ जे 2 जजनि जी राय बि रेफरेंस में शामिल कई वई आहे। रेफरेंस में सवाल उथारियो वियो आहे त अगर कोई वफ़ादारी तब्दील करे थो त उन सूरत में मेंबर ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी सघे थी। मतिलबु त उन जे कयल अमल जी सज़ा सां उनखे डी सीट नथो करे सघिजे। साॻिए सवाल में इहो पिणु ॼाणियो वियो आहे त जमहूरी अमल खे मज़बूत करण लाइ मुशावरत खां पोइ आइन जे आर्टिकल 63 खे शामिल कयो वियो हो। छा अहिड़ो अमल करण सां मेंबर जी सॼी उमिरि लाइ नाअहली थी सघे थी त जीअं गैर अख़लाक़ी ऐं गैर क़ानूनी अमल में मुलविस मेंबरनि में ख़ौफ़ पैदा थिए। रेफरेंस में सुप्रीम कोर्ट खां पुछियल ॿिए सवाल में इहा राय घुरी वई आहे त गैर अख़लाक़ी कम में मुलविस बाग़ी मेंबरनि जे वोट जी का हैसियत बाक़ी रहंदी या उन्हनि मेंबरनि खे वोट ॾियण जो हक़ ई हासिल नाहे। 3 सवाल में इहो पुछियो वियो आहे त जेको मेंबर पंहिंजे ज़मीर जे आवाज़ ते पार्टी सां मुख़ालिफ़त करे थो पर इस्तीफ़ा नथो ॾिए ऐं सादिक अमीन नथो रहे त उनखे छा सॼी उमिरि लाइ नाअहल नथो करार ॾेई सघिजे। 4 सवाल में सुप्रीम कोर्ट खां इहा राय घुरी वई आहे त मौजूदा आइनी ढांचे में रहंदे कहिड़ा क़दम खणी सघजनि था जंहिंसां भञकड़ी, फ्लोर क्रॉसिंग ऐं वोट विकिणण वारे अमल खे हमेशह जे लाइ रोके सघिजे। सदारती रेफरेंस वसीले सुप्रीम कोर्ट खां ही 4 सवाल कया विया आहिनि। ॿिए पासे सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी वोटिंग खां अॼु जलसा रोकण वारी दरख़्वास्त ते बि अॼु अहम ॿुधणी थी आहे, जंहिंमें मुख़ालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी, अख्तर मेंगल ऐं ॿिया मुख़ालिफ़ धुर जा अॻवान सुप्रीम कोर्ट में पेश थिया। ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे वकील जो चवणो त आर्टिकल 95 तहत 14 ॾींहंनि अंदरि इजलास घुराइणो हूंदो आहे। उनखे मुलतवी करण जो स्पीकर वटि को इख़्तियार ई मौजूदु न आहे। बेतमादी रिथ ताईं इजलास मुलतवी नथो करे सघिजे, जंहिं ते चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में इहो चयो आहे त ॾिसणो पवंदो त कंहिं इवेंट दौरान कंहिंजो वोट दाख़िल करण जो हक़ त मुतासिर नथो थिए। वोट ॾियण मेंबरनि जो आइनी हक़ आहे। अदालत कंहिंजो बि हक़ मुतासिर नथी करणु चाहे। जस्टिस उमरता बंदियाल पंहिंजे रिमार्क्स में इहो पिणु चयो आहे त क़ौमी असेंबलीअ जो अंदरूनी मामिलो आहे। बहितर थींदो त असेंबलीअ जी जंग असेंबलीअ में ई विड़ी वञे। असां वधीक तफ़सीलनि में नथा वञणु चाहियूं। चीफ जस्टिस रिमार्क्स में इहो पिणु चयो आहे त सियासी पार्टियूं ॿुधाइनि त हू छा थियूं चाहिनि। सियासी ताक़त पार्लियामेंट में ज़ाहिर कई वञे। अदालत सियासी क़यादत विच में सालिस जो किरदारु अदा कंदी त जीअं जमहूरियत हलंदी रहे। जस्टिस उमरता बंदियाल पंहिंजे रिमार्क्स में वधीक इहो पिणु चयो आहे त माण्हुनि खे वठी कंहिंखे वोट दाख़िल करण खां रोकण जी इजाज़त न ॾींदासीं। कोशिशि कंदासीं त डी चौक ते जलसो थिए ई न। अदालत रिमार्क्स में इहो पिणु चयो आहे त जेके बि जलसा एहतजाज थियनि ज़िले इंतिज़ामिया जी मुशावरत सां थियणु घुरिजनि। हिकु पार्टी जिते जलसो करे थी त उते ॿी पार्टी खे इजाज़त ॾियणी न घुरिजे। अदालत सदारती रेफरेंस ते लार्जर बैंक जोड़े 24 मार्च ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। ॿिए पासे कानून मूजिबि हुकूमत खे 14 ॾींहंनि में इजलास घुराइणो आहे, जॾहिं त हुकूमत पारां काल्ह क़ौमी असेंबली जो इजलास 21 बदिरां 25 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर पारां जवाज़ ॾियणो वियो आहे त क़ौमी असेंबली में OIC इजलास जो थियणो आहे। सेनेट में मरम्मत जो कमु हली रहियो आहे। इस्लामाबाद इंतिज़ामिया पारां इजलास लाइ का जाइ फ़राहम नाहे कई, जंहिंजे लाइ ही इजलास 25 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि उन मां इहा शइ वाज़िह थिए थी त हुकूमत अदालतुनि जो सहारो वठी हिन वक़्तु जेके बाग़ी मेंबर आहिनि उन्हनि ते दॿाउ विझण जी कोशिशि करे पई। वाज़िह तौर ते अपोज़िशन पारां इहो बि ॿुधायो वियो आहे त पार्लियामेंट जी जंग खे अदालतुनि में खणी अचणु नथा चाहियूं, पर पार्लियामेंट में उहा जंग विढ़ंदासीं। पंहिंजनि वकीलनि वसीले अदालत में जेके मामला हूंदा उन्हनि खे तय कयो वेंदो। हिकु पासे इहा सूरत हाल नज़र अचे पई, ॿिए पासे खां जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि ख़ासि तौर ते गुज़िरियल 48 कलाकनि में उन में इहो वाज़िह तौर ते नज़र अचे थो त अपोज़िशन खे इहो महसूसु थी रहियो आहे त हुकूमत टाइम गेन करे का ॿी चाल खेॾण जी कोशिशि करे थी। OIC इजलास जी धमकी हुजे
या अॼु सुप्रीम कोर्ट जे हिन अॼु जी ॿुधणी दौरान सभिनी अपोज़िशन जे मेंबरनि जो अदालत में अचण हुजे, इहे सभु शयूं इहो वाज़े कनि थियूं त हुकूमत टाइम गेन करे ऐं का ॿी चाल खेॾण जी कोशिशि करे। पाण सॼे मामले ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां ज़िक्र कंदासीं हिन वक़्तु जेके क़ानूनी ऐं आइनी मामला आहिनि, छा पॉसिबल आहे, छा जेको ही मामलो हिन वक़्तु साम्हूं आयो आहे उन जो जेसिताईं फ़ैसिलो नथो अचे, छा तेसिताईं इजलास नथो घुराए सघिजे या स्पीकर के रूल वसीले वधीक इजलास के मुलतवी करे सके तो। सभी मामले जिते ॻाल्हाईंदे असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे लाहौर मां सीनियर वकील आहिनि इश्तियाक चौधरी साहब, ऐं ॿिए पासे मूंसां गॾु फोन लाइन ते मौजूदु आहिनि सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जा अॻूणा सरबराह आहिनि ऐं उन सां गॾो गॾु सीनियर वकील आहिनि, मुस्लिम लीग नून लायर फोरम जा सदर पिण रही चुका है मोहतरम जनाब यासीन आज़ाद साहब। आप दोनों का बहुत शुक्रिया। चौधरी साहब, मैं आपसे शुरू करूंगा। जो ज़ाहिर एक तो जो सदर आरिफ अलवी साहब की जानिब से जो रेफरेंस दायर किया गया है सुप्रीम कोर्ट में ऑब्जर्वेशंस के हवाले से, उसमें बुनियादी तौर पर जो चीज़ें इस वक्त सामने आ रही हैं, तो उन्होंने इस तरफ इशारा दिया है कि जो 63A है उसका बुनियादी मकसद ही यही है कि फ्लोर क्रॉसिंग और हार्स ट्रेडिंग को रोका जाए। किस तरह से आप देखते हैं और क्या जो उन्होंने 4 सवालात उठाए हैं उनके जवाबात क्या आप वाकई समझते हैं कि उनके मिलने चाहिए और क्लियर होनी चाहिए सूरत हाल ताकि आगे इस तरह का सिलसिला रुक सके? देखिए 63A में तो ये क्लियर है कि इसको इन्वोक सिर्फ वोट के कास्ट करने के बाद किया जा सकता है। इसको वोट कास्ट करने से पहले इज़म्पशन की बुनियाद के ऊपर तो नहीं किया जा सकता, क्योंकि इसके अंदर प्रोवाइडेड है कि कॉन्स्टिट्यूशन के अंदर कि जब वो वोट कास्ट कर लेगा तो फिर उसके बाद उसको शो कास्ट किया जाएगा और फिर उस शो कास्ट के बाद जो है वो डेक्लेरेशन देगा जो पार्टी हेड है और फिर उस डेक्लेरेशन के बाद जो है मामला इलेक्शन कमीशन के पास जाएगा और फिर उसके बाद उसकी अपील है 30 डेज में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में और वहां से फिर ये फाइनली होल्ड हो जाता है कि 63A की डिस्क्वालिफिकेशन में आ जाएगा। ये तो है व्हाट इज प्रोवाइडेड अंडर द लॉ, अंडर द कॉन्स्टिट्यूशन। एक बंदे ने जिसने वोट ही कास्ट नहीं किया, एक मेंबर ने, आप उसके बारे में कैसे कह सकते हैं कि वो उसने कास्ट नहीं किया और एक काम हुआ ही नहीं है, अब उसको उससे पहले ही सजा दे दें। बेसिकली ये है, या तो इसमें ये होता किसी जगह कि किसी वो इंटेंट शो करेगा, किसी नीयत के ऊपर भी किया जा सकता है, तो एजम्पशन की बुनियाद के ऊपर ये नहीं हो सकता। मेरी जो अंडरस्टैंडिंग है इस आर्टिकल 63A की, अगर आप ये देखें ना 62 जो है वहां पे क्वालिफिकेशंस हैं, फिर 63 जो है आर्टिकल उसमें डिस्क्वालिफिकेशंस हैं और इसमें भी 63A जो है ये भी डिस्क्वालिफिकेशंस की बात करते हैं। तो और इसमें जो डिस्क्वालिफिकेशन है वो आफ्टर कास्टिंग द वोट है, बिफोर कास्टिंग द वोट नहीं है डिस्क्वालिफिकेशन जो है। लेकिन एक तरह से ये मैं समझता इस चीज को देखता हूं कि ये एक थ्रेट भी हो सकता है उन मेंबर्स को जो जिन्होंने जो जा रहे हैं या वोट कास्ट नहीं कर रहे, और उसके बाद वो मेंबर को वापस बुलाने के लिए भी एक थ्रेट हो सकती है कि चूंकि रेफरेंस फाइल हो गया है और इस बिना के ऊपर जो है अब आप डिस्क्वालीफाई पहले भी हो सकते हैं और मुमकिन है इस रेफरेंस की बुनियाद के ऊपर एक प्रेशर बिल्डअप हो उसी का फायदा बिल्कुल आप दुरुस्त कह रहे हैं, उसी का फायदा हुकूमत लेने की कोशिश कर रही है। यासीन साहब, आप इस पर अपनी राय दीजिएगा। ज़ाहिर जो एक तो सदर आरिफ अलवी साहब की जानिब से जो रेफरेंस दायर किया गया है सुप्रीम कोर्ट पे, बुनियादी तौर पर आर्टिकल 63A के हवाले से उन्होंने कहा कि इसको शामिल इसलिए किया गया है ताकि हॉर्स ट्रेडिंग और फ्लोर क्रॉसिंग ना हो सके, और ज़ाहिर इसमें मुख्तलिफ राय आ रही है कानूनी माहिरीन की जानिब से भी। अब जब ये चीज़ें वाज़ेह हो चुकी हैं, वीडियोस सामने आ चुकी हैं, बयानात मेंबरान के सामने आ चुके हैं जो अब तक इस वक्त भी PTI में मौजूद हैं, और ये इम्कान है कि आगे चलकर वो खान साहब के खिलाफ जो एतमाद की तहरीक उसमें वोट दे सकते हैं, तो उनके खिलाफ क्या ये आर्टिकल लागू हो सकता है? और ऑब्जर्वेशन में जो सवालात उठाए गए, तो आपको क्या लगता है इसकी क्या कानूनी तौर पर हैसियत होगी और क्या इस पर होना चाहिए? देखिए, पहली बात यह है कि लंबी बात करने से पहले मैं सिर्फ एक बात कहता हूँ
کہ اٹارنی جنرل آف پاکستان نے آج سپریم کورٹ میں یہ انڈرٹیکنگ لکھ کر دے دی ہے، جس میں انہوں نے کہا کہ جو باغی ممبر ہیں ان کو ووٹ کاسٹ کرنے سے کوئی آدمی روک نہیں سکتا. رائٹ سر؟ اور سپریم کورٹ نے یہ آرڈر میں کہا کہ کسی بھی آدمی کو ووٹ ڈالنے سے نہیں روکا جائے گا. اس کے بعد باقی باتیں ساری باتوں کا کوئی مطلب نہیں رہ جاتا. اور آنریبل سپریم کورٹ کے اس آرڈر کے بعد جب کل ووٹ آف نو کانفیڈنس میں کوئی آدمی ووٹ ڈالے گا، اب پارلیمنٹ کا آج ممبر ووٹ ڈالے گا چاہے اس کا تعلق کسی بھی جماعت سے ہے. اب وہ ووٹ ڈالنے کے بعد اگر یہ پریزیوم کرتے ہیں کہ پارٹی کے لوگوں کو پارٹی کی ڈائریکشن کے مطابق ووٹ نہیں دیا، ایسی صورت میں پارٹی ایڈ لکھے گا اسپیکر کو، اور اسپیکر ایز اے پریزائڈنگ آفیسر پوسٹ آفس کے طور پر اس کا الیکشن کمیشن آف پاکستان کو بھیجے گا، اور الیکشن کمیشن آف پاکستان ایک مہینے کے اندر اندر اس کا فیصلہ کریں گے. اگر الیکشن کمیشن یہ سمجھتا ہے کہ فلور کلاسنگ ہوئی ہے تو وہ اس ممبر کو ڈی نوٹیفائی کرے گا. ڈی نوٹیفائی کا مطلب ہے اس کی ممبرشپ ختم ہو جائے گی، لیکن وہ الیکشن لڑنے کا مجاز ہوگا، اس کو ڈسکوالیفائی نہیں کیا جائے گا. ڈی نوٹیفائی کر کے ممبرشپ ختم کی جائے گی. آج آنریبل سپریم کورٹ نے بہت ساری باتوں کے دوران اس چیپٹر کو کلوز کر دیا اور لوگوں کو یہ صاف بولا کہ تمام معاملات پارلیمنٹ کے اندر جا کے طے کریں اور پارلیمنٹ کے ہر ممبر کو ووٹ ڈالنے کے اختیار ہیں. تو آج سپریم کورٹ کے آرڈر کے بعد ہر بات کلیئر ہو گئی ہے. جو اسپیکر نے اپنے وقت پہ اجلاس نہیں بلایا 14 دن کے اندر جو آئینی ریکوائرمنٹ تھی، وہ اسپیکر نے آنچ سے انتظام کیا، اور اس کے متعلق اپوزیشن جو ہے شاید ایک نئی پٹیشن سپریم کورٹ میں داخل ظاہر کرنے جا رہی ہے جو آج کہا بھی گیا ہے عدالت، بالکل آپ درست کہہ رہے ہیں. چول صاحب تھوڑا سا اس پر یہ بتائیے گا، جیسے یاسین صاحب نے بھی ابھی ذکر کیا کہ اس حوالے سے جو چیزیں اب تک واضح ہیں، پر اگر دیکھا جائے سیاسی طور پر ماضی میں بھی ہم نے دیکھا ہے اس سے ہٹ کر کے سیاسی طور پر اس وقت کس طرف معاملات جا رہے ہیں. ایک دوسرا سوال بھی شامل کیا گیا ہے اس ریفرنس میں کہ اس پر معزز عدالت اپنی رائے دے کہ کس طرح سے اس کو ہمیشہ کے لیے روکا جا سکتا ہے، اور اس کے لیے بھی آبزرویشنز مانگی گئی ہیں. تو اس پر آپ کی کیا رائے ہوگی تاکہ اس چیز کو ہمیشہ کے لیے روکا جائے؟ ظاہر ہے آج پی ٹی آئی، کل کوئی دوسری اور جماعت بھی ہو سکتی ہے. اس ہم نے ماضی میں بھی دیکھا ہے کس طرح سے ٹول کے طور پر استعمال ہوئی ہیں چیزیں اور کس طرح سے معاملات ہوئے مختلف اوقات میں ہمیں نظر آتا ہے. تو اس کو ہمیشہ سے روکنے کے لیے کیا کوئی آبزرویشن آ سکتی ہے؟ اگر آتی ہے تو اس کے بعد کیا وہ اس پورے معاملے پر بھی لاگو ہو سکتی ہے؟ ایک طرح سے ہے کہ ڈیفینیٹ اگر یہ آبزرویشن آتی ہے کہ جو ڈسکوالیفیکیشن ہے یا ڈی نوٹیفیکیشن ہے فار آل ٹائمز ٹو کم ہے کہ وہ ممبر کبھی پھر دوبارہ بن ہی نہیں سکے گا، تو اتنی اس طرح کے اگر آ جاتی ہے آبزرویشن تو پھر تو ایک بہت بڑا خطرہ ہے، اور اس کو دیکھتے ہوئے شاید ممبر کوئی بھی جو ہے وہ فلور کلاسنگ نہ کرے. جس طرح ہم نے آرٹیکل 62 میں دیکھا ہے کہ وہاں پہ جب بات ہوتی ہے وہ صادق اور امین والی کے اسی طرح جب ایک پارٹی کا جو ممبر ہے وہ پارٹی جب فارم فل کرتا ہے وہ ایک ایفیڈیوٹ فل کرتا ہے جس میں وہ پارٹی سے ایک عہد باندھتا ہے کہ اس کا وفادار رہے گا. وہ اس ایفیڈیوٹ کا مطلب یہ ہے کہ وہ وفادار نہیں رہا جو اس نے پارٹی کے اگینسٹ ووٹ دیا اس نے. اور اس ایفیڈیوٹ کے زمرے میں لا کے اگر آرٹیکل 62 کے ساتھ اس کو ملا کے اس کی انٹرپریٹیشن کی جائے آرٹیکل 63A کی، تو پھر ایسی ججمنٹ آ سکتی ہے کہ پھر وہ فار آل ٹائمز ٹو کم ہو جائے. تو یہی ایک طریقہ ہے کہ کینڈیڈیٹ کو، ممبر کو جب یہ خطرہ ہو کہ وہ ہمیشہ کے لیے نااہل ہو جائے گا تو اس کو ایسا نہیں کرنا چاہیے. تو پھر تو ہے، ادروائز جو ہے وہ یہی کہے گا کہ میں دوبارہ الیکشن لڑ لوں گا یا دیکھ لوں گا. ظاہر وہ بالکل اب درست کریں، مختلف معاملات سامنے آ رہے ہیں. یاسین صاحب تھوڑا سا اس پر بھی اپنی رائے دیجیے گا. ظاہر اس وقت جب یہ معاملات سپریم کورٹ میں چل رہا ہے اور اسپیکر صاحب نے 25 مارچ کو اجلاس بلایا قومی اسمبلی کا، تو کیا اس پر یہ جو اس وقت سماعت چل رہی ہے وہ اثر انداز ہوگی؟ آپ کو کیا لگتا ہے ہو سکتی ہے؟ کیونکہ ظاہر ہے جب تک یہ معاملہ کلیئر نہیں ہو جاتا تب تک
ووٹنگ پر ہم کوشش کر رہے ہیں کہ یاسین آزاد صاحب سے اپنی رائے لیں. چودھری صاحب آپ یہی بتائیے گا جو آج ریفرنس دائر کیا گیا ہے سپریم کورٹ میں حکومت کی جانب سے, اس پر آپ کیا سمجھتے ہیں کہ وہ اثر انداز ہو سکتی ہے جو ووٹنگ ہونی ہے اس پر بھی؟ دیکھیں, اگر تو سپریم کورٹ اس طرح اس پہ یہی انٹرپریٹیشن کرتی ہے کہ وہ ایفیڈیوٹ غلط ہے اور ان کے خلاف سیویئر ایکشن ہونا چاہیے, تو پھر وہ اثر انداز ڈیفینیٹ ہوگی. اور پھر اس کے ساتھ ساتھ جو دوسرا ایک معاملہ ہے نا, وہ ممبر جو کہ اسپیشل جن کو باقاعدہ سلیکٹ کیا گیا تھا, جو الیکٹڈ نہیں تھے, تو سپریم کورٹ اگر ان کی حد تک آبزرویشن دے دیتی ہے کہ انہوں نے تو ان کی وہ تو الیکٹڈ بھی نہیں تھے, وہ تو ایک پارٹی کے ممبر تھے, تو کیا وہ کوئی پارٹی جو ہے جس کو سلیکٹ کیا پارٹی نے جو الیکٹڈ نہیں ہے, تو کیا اس کا وڈرا کر سکتی ہے نوٹیفیکیشن جو پارٹی نے دیا ہے؟ تو یہ کوشچن بھی آئے گا اس بحث میں. اور اس طرح وہ جو سلیکٹڈ تھے ان کے لیے بھی خطرے والی بات ہو سکتی ہے. تو بیسیکلی میرے نزدیک یہ ساری ریفرنس دائر کرنے کا ایک ہی مقصد ہے, ظاہر ہے وہ ممبران کو حکومت پریشرائز کرنا چاہ رہی, بالکل کو اب پریشرائز کر کے واپس لینا چاہتی ہے. آپ اس کا اگر سٹیٹمنٹ سے آپ جائزہ لینا, عمران خان صاحب ظاہر نے ہے سر, بالکل آپ درست کہہ رہے ہیں, واپس ایسی آ جائیں. صورتحال نظر آ رہی ہے. یاسین صاحب, جو ظاہر اس وقت معاملہ سامنے آ رہا ہے, 24 مارچ کو سماعت ہونی ہے, لارجر بینچ جوڑا گیا ہے اس پورے معاملے پر, 25 مارچ کو اجلاس بلایا گیا اور اس میں دیکھتے ہیں کہ کب تک وہ جو ووٹنگ ہونی ہے وہ کب تک ہوتی ہے. تو کیا اس کا جب تک اس معاملے کا ریفرنس کا فیصلہ نہیں آ جاتا, کیا تب تک ووٹنگ ملتوی ہو سکتی ہے؟ ایسا ممکن ہے یا پھر اس کا انتظار کیا جا سکتا ہے قانونی طور پر؟ کس سے مجھ سے پوچھ رہے ہیں کیا؟ جی بالکل سر. نہیں, بات دراصل یہ ہے کہ 21 سے 14 دن کے بعد آپ نے اجلاس بلانا تھا. ابھی آپ نے 25 کو بلا لیا, اور 25 کو آپ ایک ممبر کے جو اللہ پیارے ہو گئے ہیں, ان کی فتح پڑھنے کے بعد اجلاس ملتوی کر دیا جائے گا. کیوں ملتوی کر دیا جائے گا؟ اس کے بعد تو 7 سے 8 دن کے اندر آپ نے ووٹ آف نو کانفیڈنس جو موو آئی ہے اس کو آپ نے باقاعدہ اسمبلی کے اندر لے جانا ہے. یوں لگتا ہے کہ جو ہمارے پارلیمنٹ کا اسپیکر ہیں وہ ایک قسم کا پارٹی بن چکا ہے, اور قانون اور آئین کے مطابق اگر وہ کام نہیں کرے گا, جس طرح میں نے پہلے کہا ہے, تو ان کے خلاف آرٹیکل 6 کی کارروائی ہو سکتی ہے. اب سوال یہ پیدا ہوتا ہے کہ اسپیکر پارلیمنٹ کا کسٹوڈین ہے, وہ عمران خان کا ذاتی ملازم نہیں ہے, اور اس کو قانون اور آئین کے مطابق پروسیڈ کرنا ہے. تو ان حالات میں اگر اسپیکر اپنے فرائض پوری ایمانداری, دیانتداری اور دستور کے مطابق اگر نہیں کرتا, تو اسپیکر کے خلاف بھی کارروائی ہو سکتی ہے. اور میری اپنی اطلاعات کے مطابق اپوزیشن جو ہے, جو انہوں نے 21 دن کے اندر اجلاس نہیں بلایا, اس کو بھی شاید وہ سپریم کورٹ لے کے جانے چاہتے ہیں, اور یہ کہنا چاہتے ہیں کہ اسپیکر نے 21 دن کے اندر اجلاس نہ بلا کر آئین کی خلاف ورزی کی ہے. تو یہ معاملات سارے کے سارے, چونکہ اب بہت ساری چیزیں آہستہ سپریم کورٹ میں جا رہی ہیں, تو اب ہم بہت ساری چیزوں کا دور ہو جائے گا. لیکن سپریم کورٹ نے ایک بات یہ کہہ دی ہے کہ یہ جو ریفرنس پریزیڈنٹ نے بھیجا, اس ریفرنس کا اس الیکشن ووٹ آف نو کانفیڈنس سے کوئی اثر نہیں پڑے گا. اگر ہم کوئی اصول طے بھی کریں گے تو وہ فیوچر کے حوالے سے کریں گے. تو فی الحال اسپیکر کی ذمہ داری ہے کہ ایک تو پہلے ہی آئین کی خلاف ورزی کر چکا ہے, 25 کو اگر فاتحہ پڑھ کے پھر وہ ملتوی کر دیتا ہے اجلاس, اس کا مطلب اسپیکر جو ہے وہ دستور کے مطابق نہیں چل رہا, وہ پرائم منسٹر کی ڈائریکشن کے مطابق جا رہا ہے. ظاہر بالکل اب اس پر سوالات اٹھ رہے ہیں اس وقت. چودھری صاحب, آپ اس پر بھی اپنی رائے دیجیے گا. جو اسپیکر صاحب نے کل ہم نے دیکھا کہ انہوں نے اجلاس 25 کو بلایا, او آئی سی کے حوالے سے انہوں نے کہا ہے کہ اس لیے اس وقت جو وقت ہے, او آئی سی کا اجلاس ہونا ہے, اسلام آباد انتظامیہ نے ان کو کوئی جگہ نہیں دی. اس پر بھی اپنی رائے دیجیے گا, اس پر قانون کیا کہتا ہے. اور دوسرا ساتھی یہ بھی ایڈ کیجیے گا, جو بنیادی طور پر اس وقت معاملہ چل رہا ہے عدالت میں, جو سپریم کورٹ میں معاملہ چل رہا ہے, اس کا فیصلہ آئے نہ آئے,
स्पीकर को इजलास बुलाना है, जो डेट दी गई है। ज़ाहिर अब जब 25 को होना है तो 26 फातिहा के बाद उसके बाद वोटिंग करवानी है 2-3 अप्रैल को, जब भी डेट आती है कानूनी तौर पर, या इसका इंतज़ार स्पीकर कर सकता है जब तक इसका फैसला नहीं आता तब तक इजलास नहीं बुलाया जाए? नहीं, कॉन्स्टिट्यूशन तो बड़ा वाज़ेह है और यासीन आज़ाद साहब ने दुरुस्त फरमाया है कि वो अब इजलास अगर बुला लिया है तो फिर उसके बाद विद इन 7 डेज जो है वो नो कॉन्फिडेंस मोशन आ जाना चाहिए। और रूल्स में हो सकता है कोई, कॉन्स्टिट्यूशन तो बड़ा क्लियर है कि कोई अनअवॉइडेबल सर्कमस्टांसेस हैं, जैसे उन्होंने बताया OIC का इजलास है, उस सूरत में कोई 1-2 दिन आगे किया जा सकता है, लेकिन इसको लंबा नहीं किया जा सकता कि अब OIC का इजलास जो है ये रूल्स में कोई ऐसी परमिशन हो सकती है, लेकिन अदरवाइज जो है कॉन्स्टिट्यूशन बड़ा क्लियर है और इसको विद इन कॉन्स्टिट्यूशन होना चाहिए। और ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने भी कह दिया कि उसका कोई उससे तल्लुक नहीं है उस तरह जिस तरह का होना चाहिए। अब कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम है, अब एक आर्टिकल की इंटरप्रिटेशन के लिए हुकूमत अब वहां पे गई है, तो वो तो किसी जगह ना तो सुप्रीम कोर्ट ने रोका है कि वो इजलास ना बुलाएं, और ना सुप्रीम कोर्ट विद ऑल ड्यू सर, रिस्पेक्ट तो इन्हीं रूल्स का क्या स्पीकर दोबारा सहारा ले सकते हैं? आईनी तौर पर ऐसा मुमकिन है जब तक सुप्रीम कोर्ट की ऑब्जर्वेशन नहीं आ जाए तब तक इजलास ना हो? अगर तो दोबारा इस तरह की बात करता है तो फिर तो इसका मतलब है कि मेला फाइडी है और कॉन्स्टिट्यूशन को हेल्ड इन अबेंस नहीं किया जा सकता और ना इल्तवा में रखा जा सकता है। कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन है, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम है, तो फिर तो ऑनरेबल जो कॉन्स्टिट्यूशन है, फिर तो स्पीकर डेलिबरेटली अगर कर रहा है तो फिर तो डेफिनेटली स्पीकर के खिलाफ भी बनता है एज पर लॉ जो भी किया जाना चाहिए। कॉन्स्टिट्यूशन को चलने देना चाहिए, लॉ को बढ़ने देना चाहिए, इस तरह नहीं। आप रोक नहीं सकते, आप वैक्यूम नहीं क्रिएट कर सकते कि आप आइन में वैक्यूम क्रिएट कर दें, ये कोई गुंजाइश नहीं है आइन के अंदर वो वैक्यूम क्रिएट कर दें, जिस तरह के लग ये रहा है कि एक वैक्यूम क्रिएट करने की कोशिश की जा रही है जो है ना। वो मेरा ख्याल है कि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान भी विद इन 7 डेज इसका फैसला कर देगी, तो लंबा नहीं करेगी और 4-5 दिन के अंदर ये फैसला हो जाएगा। बहुत शुक्रिया आपका चौधरी साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। यासीन आज़ाद साहब आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। ही मामलो जो अॼु अदालतुनि में पहुतो आहे, ख़ासि तौर ते सदारती रेफरेंस बाबति, ऐं उन लाइ हुकूमत जी कोशिश इहा ई आहे त का ऑब्जर्वेशन सुप्रीम कोर्ट मां अची वञे त जीअं जेके मेंबर आहिनि जेके हिन वक़्तु अपोज़िशन सां राब्ते में या जेके वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ वोट ॾियणु वञनि पिया उन्हनि खे रोके सघिजे, ऐं सॼी उमिरि लाइ अगरि न्यायालय बाबति को फ़ैसिलो अची वियो त इहा हुकूमत जी वॾी कामयाबी हूंदी। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं सुभाणे थींदड़ OIC कॉन्फ्रेंस जे हवाले सां। हिते वक़्तु हिकु नंढे ब्रेक जो, असां सां गॾु हुजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। सुभाणे 48 परॾेही वज़ीरनि जो OIC इजलास इस्लामाबाद में थी रहियो आहे ऐं वॾे वक़्त खां पोइ पाकिस्तान में ही इजलास थी रहियो आहे, जंहिंमें अहम मामला डिस्कस थींदा। अफ़गानिस्तान कश्मीर समेत जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि उन ते बहस थियणो आहे। 2 ॾींहंनि लाइ जो ही इजलास थियणु हिनखे इंतहाई अहमियत जो हामिल सम्झो पियो वञे। पाण इन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु जेका हिन वक़्तु असांखे पॉलिटिकल सिचुएशन नज़र अचे पई उन दौरान जेको ख़ासि तौर ते हिकु नैरेटिव सियासी जमातुनि पारां ॾियण जी कोशिशि कई पई वञे, खणी पोइ हुकूमत हुजे या अपोज़िशन हुजे, त ही जेके सियासतदान आहिनि उहे हिन लॉबी जे पोयां कमु कनि था, उन जे करे चाहिनि था त इमरान ख़ान खे घर मोकिलिणो आहे, या इमरान ख़ान तरफ़ां जेका ॿी लॉबी आहे उहा ॿियो तासुर ॾियण जी कोशिशि करे पई। इन ते बि पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे इल्मी मामलनि जा माहिर आहिनि, अॻूणा सफ़ारतकार आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, थैंक यू फॉर हैविंग मी इन योर शो। थैंक यू सर। पाण ज़ाहिर जेको OIC जो इजलास थियणो आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां पंहिंजी राय ॾिजो जेका हिन वक़्तु असांखे पॉलिटिकल सिचुएशन नज़र अचे पई। ज़ाहिर जॾहिं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब रशिया खां वापसि आया उन बाद मुसलसिल असांखे तेज़ी नज़र आई। हिकु धुर इहो तासुर ॾियण जी कोशिशि करे पई त ही मग़रिब जे एजेंडा ते आहिनि या ही अमेरिका जे चवण ते इहे सभु कोशिशूं कनि पिया, जॾहिं त ॿी धुर ॿिए क़िस्म जो तासुर ॾियण जी कोशिशि करे पई।
इहो ॿुधाइजो त हिकु त इन सां मैसेज पाकिस्तान जो कहिड़ो वञे थो ऐं उन सां गॾो गॾु इहो बि ॿुधाइजो त छा एतिरो असर रसूख़ रहे थो जेका इन वक़्तु सियासी सूरत हाल आहे त उनखे अहिड़े तरीक़े सां सूरत हाल खे मैनेज कंदे जेका पॉलिटिकल नज़र अचे पई? न बेसिकली ते असां इल्ज़ाम हिक ॿिए ते वधीक खणूं, ज़ाहिर आहे जो तासुर ॿियनि मुल्कनि में यानी एक्सटर्नल तासुर जेको कंहिं बि मुल्क जो हूंदो आहे उहो को भलो तासुर न वेंदो आहे कंहिं मुल्क जो जे अहिड़ी सूरत असां ॿियनि ते आणूं सभु ॻाल्हियूं त जेको 172 माण्हू पूरा न उहो बि इमरान ख़ान जेको आहे छो जे ॿाहिरि मुल्क जेके आहिनि उहे साज़िश था कनि या उन्हनि जो हथ हिन में आहे। असां खंड महांगी थी वई, उन में बि उन्हनि जो हथु आहे, पेट्रोल महांगो थी वियो उन में बि हथु आहे। इहे सभु शयूं असां कंदा रहिया आहियूं, मिड़ई असां ॿियनि बहाननि जे पोयां रुकंदा रहिया आहियूं। ठीकु आहे, असांजा दुश्मन मुल्क बि आहिनि, असांखे ख़बर आहे हर मुल्क जेको आहे जेको असांजा दुश्मन आहिनि उहे दुश्मनी कंदा, जेके दोस्त आहिनि उहे दोस्ती रखंदा, त उन लिहाज़ सां उहो त रहंदो। पर मुल्कनि में पंहिंजो हिकिड़ो निज़ाम हूंदो आहे, हिकिड़ो डिफेंस सिस्टम हूंदो आहे, असांजो इंटेलिजेंस सिस्टम तमामु मज़बूत आहे। उहे उनखे उन्हनि जो कमु आहे, उहे कंदा आहिनि। सियासी जमातूं जेके आहिनि पंहिंजो पार्लियामेंट में जीअं सुप्रीम कोर्ट पंहिंजे विभाग में उन्हनि चयो आहे त बिल्कुलु अवां दुरुस्त पिया चओ, पर डॉक्टर साहब जॾहिं इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे, मुख़्तलिफ़ ज़ाहिर वफ़ाक़ी वज़ीरनि जा बयान बि ऑन रिकॉर्ड आहिनि, इवन ख़ान साहब बि पाण बि कॾहिं कॾहिं चई वेंदो आहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं, त इहे मुल्क जे लाइ केतिरो जेको इमेज आहे उन जे लाइ ख़ासि तौर ते नुक़सानकार साबित थी सघनि थियूं ऐं थियनि थियूं जेका हिन वक़्तु नज़र अचे पई? न मुल्क ते असां हरू पेश था कयूं इन्हनि हरकतनि जे करे त बनाना रिपब्लिक जे तौर ते पेश था कयूं, त हीउ ज़ाहिर आहे हिन जो तासुर ग़लति थो वञे ऐं हिन जो इमेज मुल्क जो ख़राबु थिए थो पियो। त असां हर का शइ ॿियनि ते हणंदा आहियूं, पंहिंजो हुन में ॾोह न ॾिसंदा आहियूं, पंहिंजो अंदाज़ न ॾिसंदा आहियूं, पंहिंजी जेका आहे परफॉर्मेंस न ॾिसंदा आहियूं, पंहिंजी गवर्नेंस न ॾिसंदा आहियूं ऐं ॿियनि ते असां हणंदा आहियूं इहे ॻाल्हियूं। जेके ॿिया जेके मुल्क आहिनि जी मिसाल तौर ते उहे के अहिड़ी हरकतूं कनि बि था पिया, त असां वटि असांजा इदारा एतिरा मज़बूत आहिनि ऐं हुअणु खपनि त उन्हनि वटि एविडेंस हुजे ऐं उनजो हिकिड़ो तरीक़ो आहे, एविडेंस हूंदो ठीकु त आहे उहो डॉक्टर असां साहब, बिल्कुलु अवा जो पॉइंट अची वियो ज़ाहिर जेका हिन वक़्तु सूरत हाल हुई उते इहा सूरत हाल बि लाज़मी सुभाणे OIC जो इजलास थियणु वञे पियो, ज़ाहिर जेका हिकु पासे खां त असांखे पॉलिटिकल सिचुएशन नज़र अचे पई, अवां छा पिया सम्झो त जिन मामलनि ते बहस थियणो आहे ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान ते, अवां सम्झो पिया त के नतीजा मिली सघनि था ऐं चांस आहे पाकिस्तान जे लाइ त कुझु मञाए वठे? इन में जवाब में तव्हांजे सुवाल में जवाबु जेको आहे उहो पोइ जॾहिं खां वठी OIC ठही आहे तॾहिं अॼु ताईं कंहिं मेजर मामले में उन्हनि जी का प्रोग्रेस न रही आहे। पेपर टाइगर जे तौर ते त यकीननि भला रहिया आहिनि, त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त पोयों जेको हुयो OIC जो एक्स्ट्राऑर्डिनरी काउंसिल ऑफ फॉरेन मिनिस्टर जी मीटिंग जेका दिसंबर में थी, उन में काफ़ी मामला रेज़ोल्यूशन पास थिया, पर उन रेज़ोल्यूशन्स में ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जे हवाले सां को बि उन में खड़तेल न निकितो उनजो। ऐं मुंहिंजो इशारो आहे न त को पैसो टको मिलियो, न उन ते सैंक्शन ख़तमु थी अफ़गानिस्तान ते, न उन्हनि खे कंहिं रेकग्नाइज़ कयो अफ़गानिस्तान खे, ऐं उनजो सॼो प्रेशर पाकिस्तान बर्दाश्त थो करे पियो। त इन में बि असांजी दुआऊं आहिनि, पर जेके रिकॉर्ड आहे ट्रैक रिकॉर्ड ॾिसो, OIC जेका मीटिंग कोठाई वई आहे उहा आर्टिकल 10 आहे OIC चार्टर, उन जे तहत इहा मीटिंग कोठी वई आहे ऐं इन मीटिंग में उनजो जेको थीम उन्हनि रखियो आहे त यूनिटी जस्टिस एंड डेवलपमेंट, ऐं उन में यूनिटी जस्टिस में इहे जेके उहो कवर करे काफ़ी हैवी आहे, रेज़ोल्यूशन सुठा पास थी वेंदा। प्रॉब्लम OIC सां एतिरी इम्पोर्टेंट अक़वाम मुतहदा खां पोइ नंबर 2 ते वॾे में वॾो प्लेटफॉर्म दुनिया जो मल्टीलैटरल ग्रुप आहे, मल्टीलैटरल कंट्री जेको चैप्टर 8 अक़वाम मुतहदा जेको चार्टर आहे उन जे तहत ठहंदो आहे, हिन जी उहा ई वक़्त ताईं वैल्यू हूंदी आहे जीअं यूरोपियन यूनियन जी आहे, जीअं नेटो जी, उहा ई वक़्त तव्हांखे यादि हूंदो आई हो सऊदी अरब में, ऐं उन जेका अॻुवाणी कई, उन जी सरबराही कई, 14 मुल्क जा सरबराह हुया, उन्हनि जी सरबराही जेका आहे ट्रम्प कई, छा चयो हुते
उन चयो हो त तव्हां इस्लामिक मिलिट्री जेका ठाहियो था पिया दैट वुड वर्क लाइक अ नेटो, त पोइ बिस्मिल्लाह कनि। नेटो में जेको आहे नेटो जे चार्टर मुल्क ते हमिलो थी वियो, सभु मुल्क गॾिजो मौक़ियो हथ खां इन्हनि में न्याय छॾियो। ट्रंप पाण पियो चाहे त इस्लामिक फोर्स जेको करे वठनि इहे ऐं OIC जे अंडर करे वठनि, पर उहो न थियो। उहो थी वञे हा सुठो, पर इन्हनि जी जेको बि डिसाइड कनि था पिया इन्हनि में एतिरी बि हिमत न आहे। 57 मुल्क आहिनि जीअं त यूरोपियन यूनियन सैंक्शन करे छॾंदी आहे माण्हुनि ते, जीअं अमेरिका कंट्री सैंक्शन लॻाए छॾंदो आहे, मुल्क उन्हनि जी ॻाल्हि न मञनि। त असां वारनि ते जेको आहे वीचारनि कॾहिं को सही संग था कयो कश्मीर में हरकतूं। पैलेस्टीन जेको आहे उहो आर्टिकल जो सब आर्टिकल 8 आहे इन जो OIC चार्टर जो, उन में वाज़िह तौर ते लिखियलु आहे त पैलेस्टीनियन खे सपोर्ट कबी, उन जे कास खे वधाइबो। ऐं प्रीएम्बल जेको आहे OIC चार्टर जो उन में बि इहो ज़िक्र आहे। अॼु ताईं फ़लस्तीन उते ई पियो आहे। त मक़सदु चवण जो आहे तव्हांजे सुवाल जो मुख़्तसर जवाबु इहो त बाक़ी इहे पेपर में त ठीकु आहे, पर अॼु ताईं जेको हुननि जो ट्रैक रिकॉर्ड आहे उन में कोई एतिरा जी हुननि खे एतिरी गणती हुजे हा त जेके इन वक़्तु असां वटि प्रॉब्लम्स ज़ाहिर आहिनि मुस्लिम बिल्कुलु डॉक्टर साहब, ममालिक ज़ाहिर जा असां माज़ी ॾिठो आहे ऐं हुन में बिल्कुलु जीअं अवां फरमायो त को अहिड़ो ख़ासि ट्रैक रिकॉर्ड नाहे रहियो। क्विकली इहो ॿुधाइजो त इहो न हुजण जो सभ खां वॾो रीज़न छा आहे? जीअं मां पंहिंजे जवाब में इहो बि ॿुधायो त वॾो हिकु प्लेटफॉर्म आहे ऐं उन में ज़ाहिर असांखे मुख़्तलिफ़ मुल्क नज़र अचनि था, पर इहो न हुजण जो ऐं ख़ासि तौर ते जेको हिन वक़्तु जॾहिं थीम इहा असांखे नज़र अचे थी त उन ते का कोशिश थी सघे थी, न हुजण जो सभ खां वॾो सबबु कहिड़ो आहे? न हुजनि सबबु इहो आहे त जेके बि असांजा हड़ई मुल्क आहिनि सभु पंहिंजा मुस्लिम कंट्रीज़ उहे सेल्फ सेंटर्ड आहिनि। उन्हनि जा जेके पंहिंजा लाॻापा पंहिंजे इंट्रस्ट जे तहत आहिनि। ठीकु आहे, हर मुल्क खे पंहिंजे इंट्रस्ट जो दफ़ा करणु खपे। पोइ जेॾी महिल अहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि त उन प्लेटफॉर्म जो जेको चार्टर आहे उन ते बि अमल करणु खपे। त असां जेके मोस्टली कंट्रीज़ आहिनि उहे पंहिंजे जेॾी महिल ईंदो आहे इशारो ॾिसंदा आहिनि त कंहिं वॾे मुल्क जो इशारो अची वियो आहे, US जीअं थियो या ॿियो वॾा मुल्क, त पोइ वाट करे वेही रहंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि, हाणे ॾिसनि था पिया त US जो इंट्रस्ट इंडिया जे साइड ते आहे, त न 370 जे बारे में को ॻाल्हाईंदो, न उहो त 35 जे हुन में ॻाल्हाईंदो। फ़क़ति हिकिड़ो कॉन्टेक्ट ग्रुप कश्मीर जो आहे, उनखे चवंदा हुआ ठीकु आहे तव्हां इंस्पेक्शन करे अचो। इंस्पेक्शन जी बि इजाज़त इंडिया नथो ॾिए ऐं एतिरी हिमत नाहे। 47 मेंबर ब्लॉक जेको आहे इहो एतिरो स्ट्रॉन्ग ब्लॉक जेको अक़वाम मुतहिदा खां पोइ वॾे में वॾो ब्लॉक आहे, त उहो इंडिया खे प्रेशराइज़ करे छॾींदो बाबा तव्हां ह्यूमन राइट कमीशन वारनि इहा रिकमेंडेशन ॾिनी आहे त तव्हां एक्सेस ॾियो, उन्हनि खे बि ॾियो ऐं OIC प्लेटफॉर्म खे बि ॾियो, कॉन्टेक्ट ग्रुप खे कश्मीर ते। नथा ॾियनि त कुझु ॿियो कुझु न त गल्फ कंट्रीज़ उन ते इंडिया ते सैंक्शन लॻाए पियो सघे, नथो लॻाए। हिन करे नथो लॻाए त हू ॾिसनि था पिया त अमेरिका जी आशीर्वाद इंडिया खे आहे, जे इहे कंदा त अमेरिका बादशाह नाराज़ थी पवंदो। त इन करे हू नथो थिए पियो। आर्गूमेंट ते इन खां अलावा ॿियो को आर्गूमेंट ई न आहे, छो जो हुननि जे चार्टर उन्होंने सही मुस्लिम जिते भी मुस्लिम दुनिया में रहन था पिया, रोहिंगा हुजनि, कश्मीरी हुजनि, फ़लस्तीनी हुजनि, यमन में हुजनि, जिते भी हुजनि उनजी मदद कयूं, पर मदद जे बदिरां तो ज़ाहिर उहो असर असांखे नज़र नथो अचे। ज़ाहिर माज़ी इन तरह जो वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ पाण प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं ज़िक्र कंदासीं सिंध में कानून जी हुकुमरानी न हुजण सबबि अफ़सोसनाक वाक़िया रोज़ जो मामूल आहिनि। सिंध अंदरि जेको ॾाढो सो गाबो वारो कानून वाज़ तौर ते नज़र अचे थो, न नियाणियूं महफ़ूज़ आहिनि, न ॿार ऐं नई अक़लियतूं महफ़ूज़ आहिनि। हर आए ॾींहुं का न का अहिड़ी अफ़सोसनाक ख़बर साम्हूं अचे थी जंहिंसां सॼे मुआशिरे ते असर पवनि था। अॼु हिकु ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो रोडीअ जे टंडो वारे इलाइक़े ॻोठ हज़ार ख़ान जतोई में पेश आयो आहे, जिते वाहिद बख़्श लाशारी नारे वहशी दरिंदे ऐं संदसि साथियुनि पारां पूजा ओड खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई वई, जिते न्याणी पूजा ओड खे मज़ामत ते क़तल कयो वियो आहे। साम्हूं आयल तफ़सीलनि मूजिबि अॼु सुबुह 11:30 वॻे पूजा ओड खे अगवा करण जी कोशिश कई वई। वारसनि ते हथियार सिधा कया विया, जंहिं बाद पूजा ओड खे ज़बरदस्ती जॾहिं खणी वञी रहिया हुआ त उन वक़्तु पूजा ओड पारां मज़ामत कई वई, उनखे वारसनि जे साम्हूं गोली हई वई आहे। पूजा ओड मज़ामत दौरान क़तल थी, जंहिं बाद वारसनि पारां लाश रखी धरणो हंयो वियो ऐं वाक़े वारे हंध तां आसानी सां जवाबदार फ़रार थियण में पिणु कामयाबु
सामने आया। पूजा उट की उम्र 16 साल बुधाई पी वे। वारसन जो यह पिण चवण है तो कुछ ॾींहं अॻु भी पूजा उट के अगवा करण की कोशिश कई वही हुई। साॻियो जवाबदार वाहिद बख्श लाशारी पूजा के अगवा करण चाहे पियो, इन सां ज़बरदस्ती शादी करण चाहे पियो। वारसन मूजिब हुननि खे मुसलसिल पूजा के अगवा करण जूं धमकियूं पिण मिली रहियूं हुयूं ऐं नेठि अॼु तहफ़ुज़ न मिलण सबब पूजा उट के क़तल कयो वियो आहे। वारसन जे धरणे बाद पुलिस पिण उते पहुती, जिते पूजा उट जो पोस्टमार्टम कराइण बाद केस दाख़िल कयो वियो आहे। सखर पुलिस पारां मुख्य जवाबदार वाहिद बख्श लाशारी के गिरफ़्तार पिण कयो वियो आहे। गुज़िरियल केतिरे अरसे खां सिंध में अहिड़े क़िस्म जा अफ़सोसनाक वाक़िया थी रहिया आहिनि। पूजा उट के अगवा करण जी कोशिश थी रही हुई, तहफ़ुज़ न ॾियण करे पूजा उट अॼु क़तल थी आहे ऐं हिन वक़्तु वाज़ तौर ते सॼी सिंध मां पूजा उट जे अफ़सोसनाक क़तल ख़िलाफ़ सख़्त रद्दअमल साम्हूं अची रहियो आहे। इन ई प्रोग्राम जो पंहिंजी ॼाणी ते पहुतो पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।